नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पटना खां ख़बर ॾींदा हलूं त भारत में 15 सालनि जी छोकिरी वालद जी ख़िदमत जो हिकु अनोखो मिसाल क़ाइमु कंदे पंहिंजे पीउ खे 1200 किलोमीटर परे खां साइकिल ते घर खणी आई। संदसि अहिड़ी हिमत ते दुनिया खे साराहियो पियो वञे। ज्योतिका कुमारी हरियाणा जे शहर गुरुग्राम अगोड़नो खां पंहिंजे वालिद खे साइकिल ते विहारे बाहर में दरभंगा पंहिंजे घर वठी आई आहे। अहिड़ो कारनामो हिन लॉकडाउन दौरान अंजाम ॾिनो ऐं पंहिंजे बीमार पीउ खे घर में आणे दम पटियो आहे। कोरोना वायरस खां पोइ भारत में लॉकडाउन जे करे ट्रांसपोर्ट मुकमल तौर ते बंदि थी वई है, पर हुन वक़्त में ज्योतिका जो पीउ बेरोज़गार थी वियो। हिन सदमे सबबि संदसि पीउ बि बीमार रहण लॻो, पर ज्योतिका कुमारी पंहिंजे पीउ खे यकीन ॾियारियो त खेसि साइकिल ते घर वठी वेंदी। इन लाइ ख़ासि क़िस्म जो वॾो कैरियर हाणे आहे। पंहिंजे पीउ खे उन ते विहारे सफ़र हले पई। हिन गुरुग्राम खां ॿाहिरि ताईं जो 1200 किलोमीटर जो सफ़र 7 ॾींहंनि में मुकमल कयो। ज्योतिका इन मौक़े ते चयो त रोज़ानो 100 खां 150 किलोमीटर साइकिल हलाईंदी रही। थकिजी पवण जी हालत में हू पाण वटि पाणी जी बोतल ऐं कुझु बिस्किट रखंदी हुई ऐं खाई अॻिते हलंदी रहंदी हुई, पर घणी थकावट खां पोइ हू साइकिल बीहारे रोड ते वेही पंहिंजे पीउ जो हौसलो वधाईंदी हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।